नाज़रीन, सांगड़ में कुत्ते के डिनल ज़हर बाड़ी खाइण बाद नवाबशाह जी अस्पताल में फौत थी वही। वारसन पारां बल्दिया अमले ते FIR दाखिल न थियण खिलाफ लाश रखी धरणो हंयो वियो। उन हवाले सां पेश आहे नाज़र बुर्दी जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, सांगड़ बल्दिया जी नाअहली सबब जिते जो मुलाजिम हुयो उन जेके कुत्ता मार महम जे लाइ जेको मिठाई जेके आहे उहा हिकु घर जे आॾो रखियो, जिते जेके माज़ूर जेकी न्याणी हुई उन जेकी आहे खाधी, उनखां पोइ जेको आहे बेहोश थी पई, जेके सांगड़ सिविल अस्पताल कयो। पर अफ़सोस सां चवणो पए त उते अस्पताल इंतज़ामिया बि जेके आहे उन इलाज जा तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। आयो उते ज़हर ॼण कुतनि खे उते मुंहिंजे घर जे अॻियां उते दॿो छॾे आई, हेॾा परते निकिरी वियो कुतनि खे ज़हर ॼण। हू दॿो मुंहिंजी न्याणी जेको खड़ी आई, पाण खाधो अथसि, मुंहिंजी घरवारी खे चयो अथसि हू सीरियस नवाबशाह पई आहे उते। ऐं जेको सो हाणे सुबुह खां राति पोस्टमार्टम असां सुबुह कराई आहे, 2 कलाक 3 कलाक असीं थाणे ते वेठा आहियूं। उन्हनि FIR उन्हनि जे ख़िलाफ़ नथो कटे। हिननि जी गफ़लत आहे, हिकिड़ो चढ़ियो माण्हू मोटरसाइकिल ते मोकिलियो न, उन वञी ग़लति कमु कयो। जेकॾहिं पूरी टीम मोकिली न, ऐलान मस्जिद में थिए हा, ज़हर जो दॿो झले पिए न त ॿारड़ी खे कोन मिले हा। ॿारड़ी चरी त कोन ईअं त कोन खाए हा न, जेकॾहिं कंहिं माण्हू खां फुरे उते लावारस पियो खणी खाइणी शुरू थी वई। हाणे हेॾो नुक़सानु थियो। कल्ह खां लाश असीं 2 बजे ताईं थाणे सगोरे ते खणी विया आहियूं। उते कुझु कोन थियो, रुगो मशवरा पिया कनि पाण में। उन खां पोइ प्रेस क्लब खणी आया आहियूं। शाम जा 6 थिया आहिनि। कल्ह 6 बजे ई फोत थियल, हींअर 6 थिया आहिनि। असीं कोन छॾींदासीं। असां ते प्रेशर विझनि पिया ॿिए हंधा, उतां ते सियासी माण्हुनि जा फ़ोन पिया करनि। असां हर हिकु माण्हू खे चयो आहे, मुतालबो आहे त असांजी FIR कटी वञे। के भी दाद फरियाद कोन। हींअर बि असां SHO साहब वटि आया आहियूं। असां SHO साहब खे चयो आहे त भाउ असां सां ही ज़ुल्म थी वियो आहे। रातों को माना पूरे सांगड़ ज़िले के पूरे के पर नेट पर दुनिया में सही में ख़बर पइजी वई आहे। पर अॼु ताईं असां वटि न को पुलिस आई आहे, न को अहिड़ो महकमे जो को माण्हू आयो आहे, न को असां सूबाई वज़ीर आयो आहे, न को वफ़ाक़ी वज़ीर आयो आहे। असां सुबुह खां लाश हिते रखी वेठा आहियूं। ऑफिसर असांखे चवनि था त असां ATO 3 मई साहब जे असां ख़िलाफ़ कोन कटंदासीं, ऐं DC साहब जे साहब उन जो भी FIR कोन कटींदासीं। लाश तव्हां हीअं दफनाए छॾियो, बाक़ी पोइ असां ॾिसंदासीं। जी त भाई ये जेको वाक़ियो कल थियो हो शाम जे टाइम बल्दिया जी नाहेली जी करे, उन में असांजी हिकिड़ी नंढड़ी जेको आहे मासूम जेको आहे शहीद थी वई। उन खां पोइ राति जेको एम्बुलेंस में जंहिंमें खणी आया उन जेको आहे पंहिंजो किरायो फुल वरितो। वापसी में जेकी एम्बुलेंस खणी आया उन में पंहिंजो किरायो फुल वरितो। बाद में जॾहिं सुबुह पोस्टमार्टम खां पोइ असां हिते लाश खणी आया आहियूं त जेको आहे SHO साहब जेको आहे CMO साहब जी वंगार वहंदे चए थो तव्हां CMO ते FIR कोन कंदसि। बाक़ी तव्हां जेको बल्दिया जो मुला